तो जेका सुञाणप इंसान जी उहा कमाल। हाणे एयरपोर्ट ते असीं बीठा आहियूं, तव्हां त विया आहियो ॿाहिरि आहे न, अलाह हयाती ॾे तव्हांजा किताब पढ़ियासीं। हाणे आउं माज़ूर माण्हू सह फ़नकार ऐं असांजे सरदार शाह वज़ीर अलाह हुनखे वरी हयाती ॾे कल्च डिपार्टमेंट हबीबुल्ला साहब इहे सभु एजा शेख वारा सभु लठ मुंहिंजे हथ में आउं करे बीठो आहियां। कस्टम वारी माई वॾी ऑफिसराणी हेठि मथे मूंखे ॾिसई, लठ मुंहिंजे हथ में हीअं करे बीठो आहियां। मूंखे को डपु चालियो खां करियां हीरोणी ते खणी वियो आहियां। मूंखे डपु न को डपु न को छा, उहा ई हीअं करे मुंहिंजे लठ में अची भले साईं हथ रखे हीअं करे हथ रखे ये क्या है, मुझे मेरा मुंह है, फिर हाथ रखो, मेरे हाथ रखे मुझे। आपका नाम मुझे कादर बख्श मिट्टू, आपका पासपोर्ट मुझे ये, आपका वीजा मुझे इसके साथ है, आपका टिकट मुझे ये, आओ मेरे साथ, मुझे अल्लाह खैर करे अल्लाह चाहती हूँ। पर होता का ठीक हो साईं सभिन का पहिरीं मुझको थप्पा धड़क छिड़क, आप इधर बैठे सब इधर से आएंगे। कहा बराबर कहो कस्टमर मुझे बर्गर पे खाराए को 10 पाउंड पे को पाउंड पे, मुझे यार कमाल लॻो ईदी सेंटर जो चंदो वठणु आया तो मुफ़्त ई माण्हू हुते। जॾहिं होटल में वियासीं त हिकिड़े सुञातो आप कादर बख्श मिठो मुझो, हाँ सही में, अरे तो आप तो हमारे मुल्क के फनकार हैं, आप कितने आदमी कमरे में? मुझे 3 आदमी, हिकिड़ो अरबाब खोसो अल्लाह बचाए खोसे पुटु वो जो कराची अब्दुल कादिर हो मूवी यारो 3 जना। मुझे जी आप 3 आदमी 1 सालन मंगाओ, रोटी हम देंगे, अलग अलग खाओगे, आपका खर्चा बहुत आएगा, आप हमारे वतन के फनकार हो, जो न सुठी सलाह ॾिनी। हिकिड़ो बोर्ड खाईंदासीं 5 ॾींहं रहियासीं, असांजो हिसे में आयो 8 टप हूंदा, 17 दौला वारो 184 पानी बोतल पिए बर्गर बि खाए उनजो तुफ़ैल सजाए बि असांजो। त मुझे यार मूंखे होॾे कर जेके अमिताभ बच्चन जा मुजस्मान मेण सां ठाहींदा आहिनि, चई इलाही परे आहिनि पर ॿी जॻह तोखे वठी वेंदा। मोटरसाइकिल जो डबल सवारी मना है, मूंखे जी बैठे देखा जाएगा। मोटरसाइकिल कमाल हेॾा वॾा टायर, ऐं वेठो मूंखे डपु लॻे, हुते न कोई स्पीड ब्रेकर न कोई। आओ तुरो मिठू भाई, अखियूं पूरी मूं कुझु ॾिठो ई कोन, डप। त उते हिकिड़ो फनकार शीदी ही गदावर हिकिड़ो ॻाए पियो, उन तक लेडीज़ फनकार ॻाए पियो, जमी वेठा आहियूं, फैमिलीज़ वेठी वञे, मर्द नौजवान छोकिरा छोकिरियूं वेठियूं वञनि, हू ॻाए पियो, मूंखे सम्झ में न अचे अलाए छा पंहिंजी ॿोली फनकार लेडीज फनकार अंग्रेजानी शुरू मेहरबानी मुझे बोला फिर जी में भी गाए तो हुन मूंखे ॾिसी मूंखे चई यू आर आर्टिस्ट, मुझे नो यू आर आर्टिस्ट, मुझे नो यू आर आर्टिस्ट। मूंखे चई तूं ॻायां पियो, तूं हीअं पियो करे, तूं हिन फ़न सां तालुक मूंखे माइक मूंखे ॾिनई। हुते जेके हाणे रफ़ी किसानी साहब मूंखे हथ में पैसा ॾिना, हुते वरी टोपीअ में पैसा ॾिना आहे न छा टोपी उनजे हुन माण्हू पैसा जेके मिले तूं खईं टोपी तर कई वॼाइण परेशानी छा कंदा आऊं छा करियां, पर मूं पंहिंजे दिमाग़ कमु अल्लाह तू मेहरबान सदा खुश हो जाए असांजे मुल्क पाकिस्तान। हाणे चालियूं रीत असांजी हर माण्हू जो प्यार असां तां दिलि असांजी दमदम दरिया अख असांजी लख लहे थी नक ते असीं नाद करी वारा असांजा घुंडीअ वारा मूर न विझे मुंहं में घणो चूलो पापी 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 चूलो रे घोड़ा रे बाबा रे चूलो
पकोड़ा खा त समोसा खा त चटनी पी त लसी त पानी पी त थर्रे डी chulo papi chulo पापो चाय में बुड़े का पापो नरम तो ही पापो वातम जी पापो कीर्तन हेचने पापो रे झूलो हाँ ये करे ॾिसां त मुझे टोपीअ में 84 पौंड पिया महिरबानी उन फनकार पैसा खणी मूंखे ॾिना ऐं जेके मिलियसि उहे मूंखे वाराए ॾिनो वेरी गुड मूंखे चई त तूं रह असीं तोखे नौकरी ॾियूं था घर ॾियूं था मुंहिंजो रहणो घर मुंहिंजो पाकिस्तान में नौकरी मुंहिंजी पाकिस्तान में रहणो मूंखे चई त ख़ूबसूरत मायूं आहिनि ॾाढियूं सुहिणियूं मुंहिंजो घर को माल कोन्हे बदल हाँ अभी इस्लामाबाद वञो अलावा जो कुझु रखे जब पिंडी स्टेशन ते विया हूंदा तंहिं जॾहिं हुते वेहंदा नज़र हेॾा कंदा त हुते पीला कपिड़ा कारी पैंट पीली कमीज़ हुते सफ़ाई वारा पाईंदा हाणे अहिड़ो सी 2018 में असीं प्रोग्राम करण वियासीं अहिड़ो सी मूंखे पीला कपिड़ा गाॾी जो टाइम 12 बजे असांखे ॿुधायो 8:30 बजे असीं 5 बजे हुते पहुतासीं प्लेटफार्म सुबुह साण सी ॾेखारी टिकट भाई आपकी 12 बजे गाड़ी है 12:30 5 बजे मुझे साईं चई नहीं वरी वापस होटल में कमरो वेठा मूंखे अहिड़ो सी चयो त मोरे कारो टोंगर मथां पातो हाणे मूंखे ख़बर कान्हे कि सफ़ाई ये लिबास है आऊं तो अखबार में पढ़ा कि माई आई सुनिए मुझे फरमाइए बाथरूम किधर है माई करे शादी बाथरूम किधर है मुझे इमरजेंसी रूम में वो किधर है मुझे वेटिंग रूम में वो किधर है मुझे प्रेशर रूम में वो किधर है माई परेशान वो किधर है मुझे मैनेजर के रूम में वो किधर है मुझे मेरे घर में आपका घर मुझे कोटड़ी में थोड़ी देर पंजाबी गल सुनो जी गुजरावाद की गड्डी कौन सी लेने के पर आएगी मुझे लेने के पर आएगी तुम्हारे सर के पर नहीं आएगी भाई इधर खड़ा इधर से गुजरी हाँ ना परेशान मानू थियो चाहे हिकिड़ो वरी खदड़ो आयो हिकिड़ो सही खदड़ो आयो सुनी मुझे फरमाइए पेशाब करने की जगह किधर है मुझे क्या पेशाब करने की जगह किधर मुझे सबको आगे आपको बताने किधर है मेरे को क्या पता आपको किधर मेरे को क्या पता पेशाब करें मुझे भाई मेरे को नहीं पता